ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जे 7 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त ब्रह्मा जी नारद मुनीअ खे भगवान जे 24 अवतारनि जी कथा गुणगान समेत ॿुधाइनि था। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते जारी कईंदासीं। सभई चयो जय सिया राम। ब्रह्मा जी चयो त हे नारद, 24 अवतारनि जो हाल मूं पंहिंजी ॿुधी अनुसार तोखे ॿुधायो आहे। जेको अज्ञानी माण्हू परमेश्वर खे चङी तरह नथो सुञाणे, नथो ॼाणे, तंहिंखे ज्ञान ऐं मुक्ति मिलण जे वास्ते उन्हनि सभिनी अवतारनि जी कथा ऐं लीला ज़रूरु ॿुधणु घुरिजे। ऐं जेको माण्हू ज्ञानी थी सभिनी जीवन में परमेश्वर जो प्रकाश हिकु जहिड़ो बराबरि थो ॾिसे, उनखे ब्रह्म ज्ञानी ॼाणी जीवन मुक्त सम्झणु घुरिजे। हे नारद, मां जगत जी रचना थो करियां, विष्णु जगत जी पालना थो करे ऐं महादेव जी सभिनी जीवन जो नाश थो करे। इहे टेई अवतार बि परमेश्वर जा आहिनि ऐं सॼी दुनिया परमेश्वर जी माया करे स्त्री, औलाद ऐं धन जी मोहबत करे महाॼार में फासी थी रहे। जंहिं माण्हूअ ते श्री नारायण जी जी वॾी कृपा आहे, उहो सत्संग करे हिन महाॼार खां छुटी सघे थो, न त संसारी रूपी ॼार मां छुटणु ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो कठिन आहे। उन खां छुटण लाइ रुगो भॼन ऐं सुमरन भगवान जो करणु घुरिजे ऐं पार ब्रह्म परमेश्वर जी कथा ऐं लीला बि ॿुधणु घुरिजे। ऐं अवतारनि जी लीला त 4 वर्णनि जे माण्हुनि खे ॿुधणु घुरिजे। हे नारद, केतिरी दफ़ा मूं जहिड़ा ब्रह्मा ऐं तो जहिड़ा नारद हिन दुनिया में पैदा थी चुका आहिनि। उन्हनि जो हाल सिवाय पार ब्रह्म परमेश्वर जे ॿियो को बि नथो ॼाणे। परमेश्वर जी माया खे थोरो महादेव जी, दक्ष प्रजापति, देवता ऐं सनकादिक, बर्गरकेश्वर, पहलाज, राजा बली, राजा अम्बरेश ऐं प्राचीन वर्ख वग़ैरह ॼाणंदा आहिनि। ऐं जंहिं जीव खे हेठि नथो थिए, सो आदमी परमेश्वर जी माया खां छुटी भवसागर पार लंघे थो वञे। सभई चयो जय सिया राम। ऐं जेके आदमी हरीअ जा भगत थी संदसि शरण में रहनि था, उन्हनि ते माया जो कुझु बि वस नथो हले। नारायण जी जो ही प्रताप ॿुधी नारद मुनि ॾाढो ख़ुशि थियो ऐं वीणा वॼाईंदो हरीअ जा गुण ॻाईंदो हलियो वियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब स्कंद ॿियो अध्याय 7 संपूर्ण थियो। अध्याय 8 जंहिंजो नालो आहे राजा परीक्षित जो धर्म, वेद ऐं पुराण बाबति सुखदेव जी खां पुछणु। राजा परीक्षित चयो त हे ब्रह्म स्वरूप सुखदेव जी, अवतारनि जो हाल ॿुधी मुंहिंजो मन ॾाढो ख़ुशि थियो आहे। हाणे मां भायां थो त नारायण जी कथा ऐं अवतारनि जी लीला वग़ैरह खां सवाइ ॿियो कुझु बि न ॿुधां, छाकाणि त हिन कथा जे ॿुधण सां मुंहिंजो अंदरि शुद्ध ऐं पवित्र थी परमेश्वर जो प्रकाश मुंहिंजे हृदय में ज़ाहिर थिए थो। उन प्रकाश जे हुअण सां अहिड़ी तरह काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार जो मुंह में नालो बि नथो रहे, जहिड़ी तरह संसारी आदमियुनि जी जाइ में
राजा जे अचण सां उन्हनि जो घर शुद्ध ऐं पवित्र थी वञे थो। तंहिं करे इहो हाल कृपा करे ॿुधायो। श्री नारायण जी आदि निराकार जोत जो विराट रूप धारण कयो, जंहिं रूप में दुनिया जा सभु पदार्थ मौजूद आहिनि ऐं हिक मां केतिरनि ई क़िस्मनि जा लख स्वरूप आहिनि। तिन जो कहिड़ो भेद आहे मूंखे ॿुधायो। ऐं अॻूणे जुगनि में जिन राजाइन परमेश्वर जे सुमरन ऐं ध्यान में लीन थी पंहिंजो तन त्यागियो हो ऐं जेतिरा तत्व हिन दुनिया में आहिनि उन्हनि जो शुमार ऐं परमेश्वर जी पूजा जी विधि मूंखे ॿुधायो। ऐं जहिड़ी तरह जोगी लोक योग अभ्यास करे पंहिंजो बदन छॾींदा आहिनि उहो बि मूंखे कृपा करे ॿुधायो। ऐं वेदनि जो जहिड़ो जहिड़ो धर्म ऐं रूप आहे ऐं उन्हनि जा मिसाल पुराणनि जूं कथाऊं ऐं महात्म वग़ैरह सभु कुझु मूंखे ॿुधायो। जहिड़ी तरह जगत में परले थिए थी, जहिड़ी तरह यज्ञ कंदा आहिनि रखेश्वरनि जो हाल, ऐं जहिड़ी तरह जीव नरक खां निकिरी था अचनि ऐं पापी अधर्म करण वारनि जो मरण खां पोइ कहिड़ो हाल थींदो आहे उहो बि मूंखे ॿुधायो। ही जीव कहिड़े कर्म करे माया ॼार में फासी ख़राब थो थिए ऐं कहिड़े कर्म करे मुक्ति पाए थो, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो हाल मूंखे कृपा करे ॿुधायो। सभई चओ जय सिया राम। प्यारा भक्तऊं, ॾिसो त राजा परीक्षित केतिरा अक़लमंद हुआ, केतिरा होशियार ज़हीन, जो हिकु हिकु शइ हिकु हिकु जेको मन में सिंसो हो हर ॻाल्हि पुछियाऊं आहिनि। हाणे श्री सुखदेव जी महाराज ही ॻाल्हि ॿुधी चयो त हे राजा, तव्हांखे हिन सॼे हाल जे पुछण जो कहिड़ो मतिलबु आहे? राजा हथ जोड़े चयो, हे महाराज, मां बायां थो त पार ब्रह्म परमेश्वर जी सभु लीला ॿुधां ऐं पंहिंजो तन श्री नारायण जी कथा ऐं ध्यान में छॾे भवसागर पार लंघे वञा। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी महाराज ही ॻाल्हि ॿुधी चयो त हे राजा, आदमीअ जो जनम मिलणु ॾाढो कठिन आहे ऐं जेको माण्हू आदमीअ जो जामू पाहे श्री नारायण जी लीला ऐं कथा नथो ॿुधे, उनखे सिवाय पछताइण जे ॿियो कुझु बि हथ नथो लॻे। ऐं जा ॻाल्हि तव्हां पुछी आहे तंहिंजो हाल ॿुधो त जॾहिं पार ब्रह्म परमेश्वर बाईंदो आहे त दुनिया खे पैदा करे जीवन खे वधाया ऐं पंहिंजो रूप पाण ॾिसी उन ते मोहित थी वञा। जहिड़ी तरह माण्हू पंहिंजी शक्ल आरसी ऐं आईने में ॾिसंदा आहिनि ऐं आरसीअ जे ऊंदे करण सां वरी कुझु बि ॾिसण में नथो अचे, तीअं परमेश्वर सॼी दुनिया खे पंहिंजी मर्ज़ीअ सां पैदा करे वरी उनखे नास करे पंहिंजे रूप में मिलाए वठंदो आहे। उन करे दुनिया में उन खे ज्ञानी सम्झणु घुरिजे जेको परमेश्वर जे 24 अवतारनि जी कथा ऐं लीला सचे मन सां ॿुधे ऐं उन ते यकीन करे ऐं नंढे खां नंढे जीव माकोरीअ खां वठी वॾे खां वॾे जीव हाथीअ ताईं सभु जीवन में परमेश्वर जो प्रकाश हिकु जहिड़ो सम्झणु घुरिजे ऐं कंहिंखे बि ॾुख न ॾियणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री सूत जी चयो त राजा परीक्षित खे सुखदेव जी महाराज मथियूं जवाब ॾिनो हो ऐं ईश्वर जी अवतारनि जी कथा ऐं लीला ॿुधण लाइ संदसि प्रेम ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे ॿिए स्कंद जो 8हों अध्याय संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थींदो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। ऐं गॾोगॾु प्यारा भक्तऊं, असां जेका लिंक मोकिले रहिया आहियूं उन जे ज़रिए यूट्यूब ते वञो ऐं ॿियनि कथाउनि जो बि आनंद वठी असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियोस खे लाइक कजो। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।